रहीम अदा अॼु जेका इहा वारदात थी आहे अकबर भाउ अकबर ऐं नंढड़े सां सुबुह जो ॾाढी ॾुखारी थी थियूं ऐं हिकिड़ी तमामु सॼे सेवण वारनि लाइ असां लाइ सबक़ु आहे। हिकिड़ा नंढड़ा हर कंहिंजा बच्चा वञनि था स्कूल था वञनि, असां त बेखुटका घरनि में सुता पिया हूंदा, असांजा नंढड़ा सेफ आहिनि। असां उन जे लाइ अपील कंदासीं CM खे तुंहिंजो तरा सेवण नज़र सां महिरबानी करे कयो वञे त जीअं असां वटि ॾोहनि खे हथी न मिले। वधीक असांजी संगत बि हिते सॼी पहुतल आहे, सभु मौजूदु आहिनि, शरीफ़ आहिनि, अलाह कंदो भलो थींदो। इन लाइ चऊं था दोस्त असां SH खे बि गुज़ारिश कंदासीं त महिरबानी कयो थोरो नज़र सां इन्हनि शयुनि ते रखो, सेवण में बदअमनीअ खे हथी न अचे। वाक़िया वारदातूं रोज़ थींदियूं रहंदियूं आहिनि। अॼोको ही हिकिड़ो संगीन वाक़ियो आहे जेको नौजवाननि खे बेहोश करे गोरियूं खाराए या इंजेक्शनूं हणी खणी वञण वारो वाक़ियो। इन वाक़िए खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं शहरनि खे जेको आहे सो महफ़ूज़ रखण जे लाइ तव्हां आइंदा जे लाइ कहिड़ा इक़दाम कयूं जेको आहे सो तव्हां कंदो इंतज़ाम? ही वाक़े जी रिपोर्ट कई आहे असांजे भाउ अकबर कठोर असांखे रिपोर्ट कई आहे ऐं नंढे जंहिंसां इहो मसइलो थियो उन सां असां मिलिया आहियूं। उन खां इनिशियल डेटा जेकी आहे उन खां वरिती अथऊं ऐं उन जेके स्पॉट असांखे इंडिकेट कयो आहे त मूंसां हीउ इंसिडेंट हिते थियो आहे त उहा स्पॉट बि असां विज़िट कयो आहे ऐं उन ज़ारी ॻाल्हि आहे इन मामले खे तफ़सील सां ॾिसूं था ऐं जेको माण्हू बि इन्वॉल्व हूंदो उन में इंशाल्लाह उनखे न छॾियो वेंदो ऐं बिल्कुलु उन डिटेक्ट करे ऐं कानूनी जेको उन जो आहिनि उन में उनखे आंदो वेंदो। ऐं रही ॻाल्हि त शहरनि जे लाइ अल्हम्दुलिल्लाह पीसफुल पोज़ीशन आहे, शहर में अहिड़ो को माहौल कोन्हे को। विच ते जेके मामला थोरा विच हिकु अधु थियूं त उन ते हींअर SSP साहिबु जामशोर जी ख़ुशूस हिदायतुनि खां पोइ ऐं ख़ासि करे जेको DI साहिबु हैदराबाद आहे उहो पर्सनली इन शइ खे ऑब्ज़र्व करे पियो त असां स्नैप चेकिंग जो प्रोसेस शहर में वधायो आहे, पेट्रोलिंग जो प्रोसेस वधायो त अल्हम्दुलिल्लाह क्राइम काफ़ी हद ताईं असांजो अल्हम्दुलिल्लाह डिक्रीज़ड आहे। बाक़ी हिकु दुको वाक़ियो थी थो वञे, ज़ाहिर ॻाल्हि जिते आबादी रहे थी उते 5 लोफर रहनि था, उनखे ॾंडो ॾियणु असांजो इदारनि जो कमु आहे ऐं उनखे इंशाल्लाह तव्हां उन ॾंडो तव्हां ॾिठो बि आहे अञा वधीक तेज़ थींदे नज़र ईंदो तव्हांखे। बाक़ी हिन इंसिडेंट में इंशाल्लाह जेके बि शयूं आहिनि उनखे क्लियर कयो वेंदो ऐं जेको बि इन्वॉल्व आहे इंशाल्लाह उनखे तव्हां। हीउ वाक़ियो तव्हांजी नज़र में छा आहे, अगवा आहे या फुर आहे या ॿियो को मामिलो थी सघे? भाई हिन स्टेज ते का फाइनल स्टेटमेंट नथी ॾेई सघिजे। हिन मामले खे तफ़सील सां ऐं हिनखे असां मॉनिटर कयूं पिया। असां DSP साहिबु पर्सनली हिन में इंट्रस्टेड आहे, उहो डेटा वठे पियो। SHO सेवण आहे, असां गॾियल कमु कयूं पिया ऐं अलाह ख़ैर कंदो इंशाल्लाह जेको बि हूंदो उनखे क्लियर कयो वेंदो। सेवण में अॼु जेको नौजवान खे बेहोश करे अगवा करण जी जेका कोशिशि कई वई आहे, अदो अकबर सेवण जो मौजूदु माण्हू आहे, काउंसलर बि आहे ऐं जनरल सेक्रेटरी बि आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हल्के जो। हिन जे नौजवान पुट सां हिन जे बचड़नि सां अगरि अहिड़ी हालत आहे सेवण में, इन शइ खे तव्हां मदे नज़र रखंदे शहर में जेका हींअर ख़ौफ़ ऐं हिरास वारी कैफ़ियत आहे, छा तव्हां चवंदो शहरनि खे ऐं छा तव्हां इंक्वायरी जेका बि थी आहे हींअर छा थियो आहे ऐं छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं कंहिं बि शहरी सां इहो न थियणु खपे ऐं हिकिड़ो वाक़ई बि जेको अफ़सोसनाक इहो जेका सिचुएशन इहा जेका थी आहे ऐं इंशाल्लाह तव्हांखे जल्दी इन जी रिज़ल्ट कढी ॾींदासीं ऐं असली मुजरिमनि ताईं पहुची वेंदासीं ऐं काफ़ी शयूं असांखे क्लियूं मिलिया आहिनि ऐं इंशाल्लाह जल्दी जेको आहे सो इहो ट्रेस आउट थी वेंदो केस। जाइ वारदात ते सर इंजेक्शन ऐं भगल टुटल गोरियुनि जा जेके टुकड़ा मिलिया आहिनि, टिशू मिलियो आहे, पेरनि जा निशान आहिनि ऐं उनखां पोइ छोकिरे जा नौजवान जा बटण जेके उन्हनि मज़ामती तौरु पटिया आहिनि, इन्हनि शयुनि खे रिकॉर्ड में रखंदे तव्हां छा चवंदो? छा असल में मुख़्तलिफ़ एस्पेक्ट्स खां असां हिन जी इन्वेस्टिगेशन कयूं था, टेक्निकल ऐं जेके कुझु शयूं मिलियूं आहिनि उन्हनि जे मुख़्तलिफ़ रुखनि खां ॾिसूं था ऐं इंशाल्लाह जेको आहे सो मंतक़ी अंजाम ताईं हिनखे पहुचाइबो त असुली केरु आहिनि ऐं केरु इन जे पोयां आहिनि ऐं असुल हक़ीक़त छा आहे ऐं इंशाल्लाह जल्दी मुजरिम तव्हांजे अॻियां हूंदा। सर शहरनि में जेको ख़ौफ़ ऐं हिरास आहे नौजवाननि में, शागिर्दनि में, त हाणे असां बि घरनि ताईं बसि महदूद रहूं ऐं ॿाहिरि न निकिरूं, पढ़ाई ते न वञूं या कंहिं बि इंस्टीट्यूट या इदारे में या नर्सिंग ते न वञूं, उन्हनि जे लाइ छा तव्हांजे तसलसल सां असां शहरनि खे मैसेज ॾियूं था त बिल्कुलु ख़ौफ़ ऐं हिरास न कनि, इंतिज़ामिया उन्हनि सां गॾु आहे ऐं इंशाल्लाह हर क़दम ते असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं को बि इंशाल्लाह फ्यूचर में अहिड़ो अणवंदो वाक़ियो पेश इंशाल्लाह न ईंदो। में फुरूं धाड़ा चोरियूं त रोज़ जो मामूल आहे। अॼु जेको हीउ संगीन हिकिड़ो वाक़ियो आहे, नौजवान स्टूडेंट आहे जेके हिरासत करे गोरियूं खाराए बेहोश करे अगवा करण जी कोशिशि आहे, हिन वारदात खे तव्हां छा था ॾिसो, कीअं? जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीअ अॼु जी वारदात जेका फ़रियादनि रिपोर्ट कई आहे उन में जाइ वारदात जो बि विज़िट कयो आहे ऐं जेको विक्टिम आहे हिन वारदात जो उनजो बि तफ़सीली उन जा हाल अहवाल वरितो आहे। जेके जेके डिटेल्स असांखे मिलियूं आहिनि
हॉस्पिटल जो बि जेको आहे सो विज़िट कयो वेंदो। उनखे जेके जेके पहलू आहिनि कानूनी पहलू उन सभिनी खे मद्देनज़र रखंदे हिन वाक़े जी पूरी थारो इन्वेस्टिगेशन इंक्वायरी कई वेंदी ऐं हिन में जेके बि हक़ाइक़ साम्हूं ईंदा उन मुताबिक़ असां कानूनी कार्रवाई कंदासीं। सर ये बाबू अकबर शहर जो मोज़िज़ माण्हू आहे ऐं शहर जो जानी पहचानी माण्हू आहे, सभिनी खे सुञाणनि था। हिन जा जेका से औलाद आहे बचड़ा आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि। शहर में हिकिड़ी ख़ौफ़ ऐं हिरास छाइजी वियो आहे, ॿार स्कूल वञण खां इनकार कयो वेठा आहिनि। छा चवंदो शहरनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो आईंदा जे लाइ इनिशिएटिव छा कंट्रोल? जी ये वाक़ियो जेको जीअं रिपोर्ट थियो आहे पुलिस पंहिंजे तारुक में आई आहे ऐं पुलिस फ़रियादनि सां मिली आहे, जाइ वारदात जो बि विज़िट कयो आहे, हॉस्पिटल में बि पुलिस वई आहे ऐं हिन में जेके जेके कानूनी पहलू आहिनि उन्हनि सभिनी खे मद्देनज़र रखंदे जेके हिन जा जवाबदार हूंदा उन ताईं असां इंशाल्लाह पहुचंदासीं ऐं उनखे पंहिंजे कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदासीं। जी ॿियनि शहरनि खे सर महफ़ूज़ करण जे लाइ कहिड़ो मैसेज आहे तव्हांखे, महफ़ूज़ रहण लाइ या छा? बिल्कुलु वॾो वाक़ियो आहे, असांजो शहर महफ़ूज़ आहे ऐं पुलिस पंहिंजो कमु करे रही आहे ऐं रमज़ान जे बनस्बत नफ़री स्नैप चेकिंग ऐं पुलिस पेट्रोलिंग जेका आहे उहा असां शहर में वधाए छॾी आहे ऐं बनस्बत माज़ी जे वाक़ियात जेके आहिनि उन में तव्हांखे घटिताई बि महसूसु थींदी हूंदी। शयूं कंट्रोल में आहिनि ऐं इंशाल्लाह बहितरी तरफ़ असां गामज़न आहियूं। DSP साहब आहियो, छा थियो अॼु कुझु साहब ॿुधायो भला कीअं थियो वाक़ियो, छा थियो? हा पीछो वञा पियो भॼन गॾे मां वरितो मूंखे ठीकु आहे। बटन हा हिन खणी इंजेक्शन रखियो। अच्छा रोड ते इंजेक्शन रखनि। हा इंजेक्शन रखी 100 रुपया इंजेक्शन खणी केरा हेठि ज़मीन ते उते रोड ते न रोड ते न हिन कब्रस्तान में अंदर माना हिनखे उते कीले विया आहिनि दरवाजे खां अंदर चौक खां अंदरि वठी वियो न जिथे तोखे इंजेक्शन हणनि पिया उतां खां पोइ अॻिते वठी विया। अॻिते पोइ कीअं इंजेक्शन आयो न हा इंजेक्शन तो उछलाई पोइ लत कीअं आई अंदरि करे बीड़ा बीड़ा ठीकु आहे। पाउडर नमूने पियो हा ॾियणु सॉरी वात में विधो पाणी पिया ॾींदा वञनि पाणी बोतल हुयनि। बोतल अच्छा साफ़ करे पोइ छा थियो? पोइ छोरो मारो होश खंदा थी विया। हा पोइ मां हेॾे होॾे भॻियुमि केर बि कोन न पोइ हो तो ॿुधाए मत रड़ियूं वड़ियूं कई ऐं पाणी तोखे छॾे भॼी विया। पाणी मूंखे छॾे बसि भॼी विया। अच्छा लथो मुको हणी मूंखे बसि उते केर आहे होश तोखे ॿियो कुझु पहिरियां चयो न ॻाल्हि ॿोल काई न किन तो छा या अहिड़ी ॻाल्हि कोन हुई कहिड़ी हा बि न चयो बसि अचण सां भेण छो थी आहे? सुई अंदर त न हुई होश कीअं कथा थी आहे? टेबलेट ॾेखारियो न इहे हिनखे माना उहो किरी न इंजेक्शन सवेल हुते हॉस्पिटल में हींअर हिन में सवेल मूंखे चङी तरह ॿुधाई हा चई